वज़न घटाइण वारे माण्हुनि खे आमतौर ते त इहो चयो वेंदो आहे त उहे कार्बोहाइड्रेट्स वारे खाधनि खां पासो कनि, पर हाणे साइंसदाननि चयो आहे त झझे मिक़दार में निशास्तो हुजण जे करे वज़न घटाइण लाइ पटाटा घणा मददगार साबित थी सघनि था। माहिरनि चयो आहे त माण्हूअ जो वज़न उन करे वधंदो आहे जो उहे खाधो रुगो पेट भरण लाइ खाईंदा आहिनि, जॾहिं त उन में मौजूद कैलोरीज़ जे बारे में केर बि नाहे सोचींदो। पटाटनि जे हर 100 ग्राम में लॻभॻि 80 कैलोरीज़ हूंदियूं आहिनि, जेको मिक़दार गजरुनि ऐं कुझु ॿियनि सब्जियुनि जे मिक़दार खां ॿीण ते आहे। पर पटाटा, मानी ऐं चांवरनि खे पंहिंजे मिक़दार जेतिरो इस्तेमालु कयो वञे त उन्हनि में ॿियनि सब्जियुनि जे मुक़ाबले में कैलोरीज़ अधु थी वञनि थियूं। हुन सां गॾु झझे मिक़दार में कार्बोहाइड्रेट्स हुजण जे करे पटाटा खाइण वारे माण्हुनि जो पेट जल्दी भरिजी वेंदो आहे ऐं उहे वधीक कैलोरीज़ खाई नाहिनि सघंदा। अहिड़े मक़सदनि लाइ माहिरनि पटाटा पचाइण वारे तरीक़ेकार जी बि वॾी अहमियत ॿुधाई आहे, जॾहिं त पटाटनि वारी चिप्स ऐं चटपटियूं शयूं खाइण खां पासो करण जो चयो वियो आहे। तहक़ीक़ में वज़न घटाइण वारे माण्हुनि लाइ खाधे में घटिताई न, पर उन्हनि जे खाधे में पटाटनि खे शामिल कयो वियो त उन्हनि जो वज़न घटिजण लॻो। इन हवाले सां प्रोफेसर कैंडेडा रेबिलो जो चवणु आहे त वज़न में वधीक पर घटि कैलोरीज़ वारा खाधा खाई जिस्म में चर्बी ऐं वज़न वधाइण जो सबबु बणिजंदड़ कैलोरीज़ खां बची सघिजे थो।